सावण माना ॾिण ई ॾिण। असां सिंधियुनि जा वधि में वधि ॾिण ईंदा आहिनि सावण जे महीने में। इहे ॾिण कहिड़ी तारीख़ ते आहिनि, कहिड़े ॾींहं ते आहिनि, अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायां थी। इन जे लाइ वीडियो आख़िरी तक ॾिसजो ऐं वधि में वधि सिंधियुनि सां इहो वीडियो शेयर कजो। त 28 जुलाई सूमर जो ॾींहुं, थधो पचाइण जो ॾींहुं। 29 जुलाई मंगल जो ॾींहुं यानी नाग पंचमी यानी गोगड़ो। 30 जुलाई ॿुधर जो ॾींहुं वरी थधो पचाइण। 31 जुलाई विस्पत जो ॾींहुं यानी नंढी सतई यानी नंढी थदड़ी। 9 अगस्त छंछर जो ॾींहुं रखड़ी। 12 अगस्त मंगल जो ॾींहुं असांजी टीजड़ी। 14 अगस्त विस्पत जो ॾींहुं थधो पचाइण जो ॾींहुं। 15 अगस्त जुमे जो ॾींहुं वॾी थदड़ी वॾी सतई। वरी 16 अगस्त छंछर जो ॾींहुं असांजे कृष्ण जी जन्माष्टमी। ऐं अगस्त महीने जो आख़िरी ॾिणु 31 जुलाई आर्तवार जो ॾींहुं महालक्ष्मीअ जा सॻड़ा ॿधण। वीडियो वधि में वधि सिंधियुनि तक शेयर कयो, सभिनी खे ॿुधायो सिंधी पर्व। जय झूलेलाल।